वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। जैसा ही मासी पापल जेरी आ न तो खे जिनत के एक थियण कोन ॾींदी। तू मासी पापल के मारण जा घणा पैसा वठंदे? छा मतलब? मतलब तो मासी पापल जो सिर खण जा तू घणा पैसा वठंदे? तू चरियो तो कोन थी सोडा, कहिड़ी वे ॻाल्हियूं करी? अरे राणा सच तो चवाए, मज़ाक न समझो। उनके मार जेके पैसा चवंदे ओतरा ॾींदो माए, समझई? खुदा जे वास्ते सोडा मूंखे ज़रूरु तंग न कर। मां तो खूनी तो लॻाया, मां अॼु ॾींहं ताईं कंहिं झिरकी के कोन मारियो आहे। अरे इन जे करे तो चवाई तो हथ एतिरा साफ़ कोन हूंदा आहिनि। अरे हल्को फल्को रत जो छंडो कपिड़नि ते ज़रूरु हूंदो आहे। एसपी हींअर शाह मुराद जे घरां निकितो आहे छो? खान बहादुर बि ॻोठ पहुतल आहे, एसपी एहतियात का कमु न पियो अची सघे? अरे एसपी जो आहे त ज़ाहिर आहे उनखे मॻी त हूंदी न, उहिदो आहे, ज़िले ऑफिसर आहे, जॾहिं भित सां मथो लॻंदसि न पोइ ई दिमाग़ ठिकाणे ते ईंदसि। शाह मुराद उनखे सम्झाए कोन पियो सघे त ॿाहिरि ख़तरो आहे, जंहिंसां धीअ जी शादी कराइण वारो आहे उन जी हिफ़ाज़त जो थोरो ख़्यालु कोन अथसि। मूं पाण ख़बर वरिती आहे त एसपी शाह मुराद जे घरां निकिरी चुको आहे, पर तव्हां वरी कीअं था चओ त हू अञा कारे मोड़ वटि न पहुतो आहे, जॾहिं त 10-15 मिंट थिया आहिनि उनखे शाह मुराद जे घरां निकिते। ख़बर वठो सही तरह सां। ठीकु आहे, ख़बर वठी मूंखे ॿुधायो। बाबा मूमल सां त तूं ॻाल्हाए ॿोलाया आहे, हाणे त तूं ख़ुशि हूंदे न, आहीं न राज़ी? अवाइले संग खां त पहिरियां मूं इनकार कोन कयो, बसि मूमल सां मिली हुनजी मर्ज़ी मालूम करणु पियो चाहियां। बाबा ॾिस न, न्याणीअ जो ॿारु आहे, सॼी उमिरि न्याणीअ खे घर में विहारे त कोन छॾींदा न। बाबा तव्हांखे ख़बर आहे अॼु मां तुंहिंजी पसंदि जो बोर्ड चाढ़ियो आहे। तोखे कद्दू वणंदा आहिनि न, मां कद्दू ठाहिया आहिनि। बाबा तोखे हिन ॻाल्हि जी ॼाण हुजे या न हुजे, अॼु मां तोखे ॼाण ॾेई थो ॾियां त इहो जेको कद्दू आहे न, कद्दू, इहो कद्दू असांजे नबी पाक खे पसंदि हूंदो हो, इन करे मूंखे वणंदो आहे कद्दू। चङो कई अदी वञूं जो। हक़ीक़त इहा आहे त जॾहिं खां बाबो घर मोटी आयो आहे न, पंहिंजी पसंदि जे खाधे लाइ सिकी वियो आहे। तोखे पसंदि जा खाधा न पाणे तुंहिंजी खुआर खाराई, मुंहिंजा भाइड़ा। सालिया ख़ान बानू सही थी चई, हाणे ये फरमाइशूं पंहिंजे निकाह ॿधीअ सां कजांइ। इहा ॻाल्हि आहे त मूं शादीअ तां हथु खयो बेली, मूंखे त पंहिंजे भेण जे हथनि जा लज़ीज़ खाधा ई वणंदा आहिनि। ताक़ी वारी थियण वारी माई जी त ख़बर ई न आहे, हथ में बि ज़ाइको हुजे सलाहे न, या हाणी कंदी हंधि। फिकर न कर मुंहिंजा भाइड़ा, मूं महिल ॾाढी सुघड़ ऐं रध पचाव जी माहिर थी। ॿुधी न बाबा सालिया, मां त इन सोच में आहियां त जेतिरो बि जल्द थी सघे, जेतिरो बि जल्द थी सघे त मां तव्हां ॿिन्हिनि जूं ज़िमेवारियूं पंहिंजनि कुल्हनि तां लाहे छॾियां, पोइ इन वीचार जो को बिलो कयां।
समन सरकार जो मेलो तो माने बिजार खान खे घुमाया ही घुमाया। बाबा छॾियो जिड़न फसादनि जी पचर। बाबा तू एतिरा साल असां खां परे रहियो आहीं, हाणे तोखे हकी ना हकी जग में विञाइण नथा चाहियूं। अदा साले तू बाबा खे नथो सम्झाई, चई नथो त बाबा ही जिड़न झगड़न जूं ॻाल्हियूं ख़त्म कयो ये जंगो जदल। मुड़ो तो मुझे चवण ते हाँ ॾे ख़बर कम थी वियो। ना हाकिम साईं, एसपी हिन तरफ़ ना आया। कहिड़ी बकवास पियो करीं? ॻोठ मां पके रोड ॾांहुं ईंदड़ ॻोठ खां ॿियो को रस्तो ई कोन्हे, कस ई कोन्हे, त पोइ एसपी ॾे कीअं न आयो हूंदो? ऐं जॾहिं त अधु कलाक पहिरीं हू शाह मुराद जे घरां निकिरी चुको हो, त पोइ विच में ज़मीन की वियुसि छा? सरकार ईअं बि मुमकिन आहे त ॻोठ में कंहिं यार दोस्त रोके विधो हुजेसि। मुंहिंजे त ख़्याल में ॻोठ में हुनजी शाह मुराद खां सवाइ कंहिंसां बि दुआ सलाम न आहे। पर वरी मां ख़बरचार वठां थो। हा तव्हां हिते चौकस बीठा हुजो ऐं आउं इन मामले में का बि कोताही बर्दाश्त कोन कंदुसि। छा सम्झव? जी सरकार। चांडुकी तो मूंखे फ़ोन करे चयो त वापसि अच, मां अची वियो आहियां। छा थियो आहे? वे ॿुधायां थी। हा ॿुधाए, वेही रहियुसि। जीअं तूं घर खां निकिते मुंहिंजी अखि फड़कण लॻी, दिलि में के अणॼातल ख़तरे जो गुमान पैदा थियो, तंहिं करे तोखे मोटी अचण जो चयमि। छा तूं हिन क़िस्म जे सवण साठनि ते बिलीव कंदी आहीं? वहम विणंदो आहे ज़र अली, दिलि में हिकु वहम पैदा थियो, मूं सोचियो तोखे बेगा वक़्त ते वञणु न ॾियां। तुंहिंजे ख़्याल में ख़ान बहादुर मूं ते हमिलो न कराए, इन जे करे मोटी अचण जो चई। मां त परेशान थी वियुसि। ज़र अली दरअसल माहौल अहिड़ो ठही वियो आहे, एतिरी गैर यकीनी ऐं ख़ौफ़ वारी सूरत पैदा थी वई आहे, छो थोरी ॻाल्हि ते दिलि में अजीब क़िस्म जा वहम ऐं विसवसा पैदा थियण लॻा आहिनि। हा तूं ठीक थी चवीं, तुंहिंजे हिननि ख़दशनि ऐं वसवसनि जो ज़िम्मेवार आउं आहियां। मतलब त आउं कानून जे अमलदार तौरु कानून खे बहाल करण वारी रिट में नाकाम वियो आहियां। इन जे करे हिन लॉ एंड ऑर्डर जे करे जेका तूं सूरत हाल ॾिसे पई, इन जे करे परेशान आहीं। ऐं वॾी ॻाल्हि त मुंहिंजे गैर महफ़ूज़ हुजण जो डपु तुंहिंजे दिलि में आहे। इहा तुंहिंजी नाकामी न, पर दरअसल असांजी पूरी कानूनी ताजी पेटी जो बेड़ो बुॾल आहे, इन करे हालतनि जो को बि भरोसो न आहे। सोधा, ओ सोधा, पी सुधा तोखे ख़बर आहे राति मां ज़ीनत सां कहिड़ो अशर कयो आहे? अरे छा कयो आहे माने ज़ीनत सां? हा चवाई तो जल्दी ॿुधाए। ज़ीनत न निंड में सुतल हुई, अमां कैंची खणी हुनजा वार कटे छॾिया। ही कहिड़ी तो बकवास करी नाम रहो त या माने हरकत कीअं थी करे सघे? जेकॾहिं मौत ते एतबार न थई न, तूं वञी पाण वञी पंहिंजी अखि सां ॾिस। जेकॾहिं इहा ॻाल्हि सची निकिती न त माणे जी मुठी लथल हूंदी, सम्झाई? ये चाप रखजाए। ज़ीनत, ओ ज़ीनत, हाँ आहे छा जो पोढ़े ढोर वांगुर पराए घर में ढोईंदो पियो अची? ना पुछा ना गाछा ना सॾ कई, इहे लोड़ो टिपे हलियो आयो आहीं। दिमाग़ ते जाइ ते अथई? हा मुंहिंजो दिमाग़ जाइ ते न आहे, इन जे करे चवाए तो हटी परे थी, न त सरिया जा दाणे करे छॾींदो साए। साईं मिठो देव अची पहुतो आहे, हाणे मूंखे सरे जा दाणा कंदो। अरे हलड़े ज़ीनत किथे आहे? जेकर ज़ीनत हिक सॾ ते ॿाहिरि न आई त अहिड़ो अछर कंदो मैं सॼो ॻोठ ॾिसंदई। ज़ीनत, ओ ज़ीनत,
हाँ बी सब्र त कर मुआ ॻाल्हि चाहे जो ही बस ज़ीनत जी एॾी सिक लॻी अथई जो दौरो अची पियो त ज़ीनत ज़ीनत में तो कंदी आहे छा? वधीक सालम माई आहे तूं ज़ीनत जा वार कटे ज़ीनत जे मथां तो ज़ुल्म कयो आहे। हाँ चवी छा तो चोरा छितो थियो आई छा और चरी थी आया या मुझे मथो फेरियो आहे जो ज़ीनत जा वार कतरींदुसि। हाँ मूंखे लॻे तो ॾींहं ॾिठे जो मिड़े ख़्वाब ॾिसणु शुरू कयो अथई या त तुंहिंजो थियो आहे दिमाग़ ख़राब चकराइजी वियो आहीं छा? मूंखे तुंहिंजे पुट ई कानून ॿुधायो आहे त ज़ीनत निंड पई उन जा तो वार कटियनि। ॾाहिण ईअं औरत जा वार कटबनि तूं बि त औरत आहीं। मां तू मूंखे शइ जा पैसा कोन थी ॾी न हाणे ॾिसजां आऊं कहिड़ो ममण थो मचायां। हाई तू यादि कंदी आहे कहिड़ी सोच में गुम थी वई आहे ॾाहिण मूंखे इहो ॿुधाए त ज़ीनत खे किथे बंदि कयो थी। मूंखे ज़ीनत सां हाणे जो हाणे मिलणो आहे ॿुधाए। गामण तोसां कहिड़ा कूड़ ॻाल्हाए हीअ तोखे बखील कयो अथसि। ज़ीनत खे त मूं हथ बि न हिलाथो पर हू आहे किथे? जेकर तुंहिंजे शिर खां ज़ीनत महफ़ूज़ आहे त ॿुधाए न केतिरा सॾ कया अथमांसि सॾ ते नथी अचे इन जे करे चवां थो जल्दी ॿुधाए साह न कढाए। हू चांडोकी वटि वई आहे गामू खे मूं शइ जा पैसा कोन ॾिना हुआ तंहिंजे करे निभागो चोरो बखील थी तोखे मूंखे हाणे विढ़ाए पियो अटकलियूं पियो करे ॿी का ॻाल्हि ई कान्हे। ज़ीनत ओ ज़ीनत ज़ीनत मां घर में बाहि ॿारे आयो आहियां हिन महिल अथई या अम्मा जो मथो बि फाकूं थो या त सोढो ई ढेर हूंदई। मुआ कार ज़बाना वाई तक सड़ाई कढ माणे जो मथो फाटो त खेर आहे पर जेकॾहिं सोडे जे बारे में जेकॾहिं का उबती सुबती ॻाल्हि कई न पोइ ज़ुबान कटे छॾींदीसांइ। मूं सोढे खे ॿुधायो त अम्मा राति तुंहिंजा वार कटे छॾिया आहिनि हिन ॻाल्हि ते भड़को खाई घर जी तरफ़ वियो आहे। ज़रूर अम्मा ई सोढे जे विच में जंग थी हूंदी और तूं पाण सोच त छा थियो हूंदो। पर तू इहो कहर कयो छो ॻाल्हाए कूड़? सोडे जेकॾहिं कावड़ में अची सचमुच में तुंहिंजी माणे जो मथो फाड़े छॾियो पोइ छा कंदे? मां जो ख़्यालु न अथई? आपो अम्मा मूंखे शइ वठण जे लाइ पैसा छो न ॾिना? माणे जो बि खेर आहे पर जेको तू कूड़ सोडे सां ॻाल्हायो आहे न ॾिसई तुंहिंजो हशर छा थो करे। ज़ीनत मां हुनखे वटि ॼां त मुंहिंजी उहा हालत कंदो न मां भॼंदो न तिखो आहे। किथे रस्ते ते वेंदे बि हिक ॿिए जे मुंहुं पइजी था सघो। बहरहाल सोडे खे चवंदसि तुंहिंजी का सुठी मुरमत कंदो। ज़ीनत सोडो मूंखां ॿखनि में ॾाढो कोन्हे जो डिॼाइण जी कोशिश पई करी कामू दिलेर आ दिलेर। हा ॾाढो कोन्हे त मुंहं ते चढ़ी त ॾेखार न भॼण जूं वाटूं न ॻोल्जाए। ज़ीनत हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए मां शरीफ़ माण्हू आहियां तॾहिं मुंहिंजो माण्हू शराब ते फ़ाइदो था वठनि न त हिन ॻोठ में छोटो ई साले मुंहिंजे जोर चाहींदा आहिनि। मां एॾो ॾिंगो आहियां जंहिंमें ईअं हथ विझा न सभु ॻोठ वारे जी मूंखे छॾींदा आहिनि। हिनखे कीअं ॿुधायां त मुचड़ा मां खाईंदो आहियां। बाबा जी मूंखे कुझु अञा ॿियो चकर नज़र थो अचे। एसपी ज़रली जे रस्ते तां वापसि मोटण ऐं शामराज जे घर वञनि मूंखे महज़ इत्तेफ़ाक़ त नथो लॻई। वो आख़िर चवण छा थो चाहीं शहरोज़ ख़ान? बाबा जानी पंहिंजे ई माण्हुनि जे विच में को अहिड़ो एसपी ज़रली जो एजेंट आहे जेको हुन वटि ख़बरूं थो पहुचाए। पर इहो कीअं थो थी सघे? एसपी ते जिन बि माण्हुनि हमलो कयो उहे सभु ॿाहिरां घुरायल हुआ। उन्हनि सभिनी मां कंहिंजी बि एसपी सां ॾेख वेख न हुई। त पोइ छा एसपी खे को इलामत मथां अची लथी छा जो हुनखे इहा ख़बर पहुची त मूं ते हमले थो थिए? शरज़ पुट कॾहिं कॾहिं इंसान खे हुनजो भाग बि साथ ॾेई वेंदो आहे। कुदरत न जंहिंखे बचाइण ते अचे त पोइ केरु छा थो करे सघे? बाबा जी तव्हां बि कमाल था कयो। एसपी सुलझण
5 वक्त निमाज़ पढ़ंदो हुजे, वॾो को परहेज़गार हुजे, या अलाह जो बानो हुजे जंहिं ते इहा ख़ासि अलाह से महिरबानी कंदो हुजेसि। हीअं नाहे, ईअं नाहे शहरोज़। रब न जेकॾहिं कंहिंखे बचाइण ते अचे त पोइ हू उन जा ॾो सुवाब कोन थी सघंदो आहे। बाबा साईं, जेकॾहिं तव्हां पंहिंजो पाण खे एॾो मज़हबी माण्हू सम्झो था न, त पोइ सभु कुझु रब ते छॾे था ॾियूं। SP ज़र अली जेको कुझु असां सां कयो न, रब से उन खां पाण हिसाब वठंदो। बसि असां हथ में हथ ॾेई वेही था रहूं। इन जो मतिलबु त तूं मूं ते चिथर करे रहियो आहे। ॻाल्हि चिथर जी नाहे बाबा साईं। असीं दाम ख़ुदा जी ख़ल्क़ जी नज़र में हिन समाज जी मुनफ़ी किरदार आहियूं। बाबा साईं सिधी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, ये ड्रामा ऐं फिल्मूं न आहिनि, उन्हनि जा जेके विलन हूंदा आहिनि, ऐं असीं बि जेकॾहिं उन्हनि जहिड़ियूं वेही ॻाल्हियूं कंदासीं त हिन सॼे ॻोठ मां असांजी दहशत ख़तम थी वेंदी। हा, शायदि तूं ठीकु चई रहियो आहीं, ईअं बि थी सघे थो। बाबा साईं, तूं सिर्फ़ु मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा। असां जेको SP ते हमिलो करण वारा हुआसीं, छा इहा ॻाल्हि तो फिजार ख़ान जे साम्हूं कई हुई? ऐं जेकॾहिं तव्हां उन सां को ज़िक्र कयो बि आहे न, पोइ पक सम्झे इहा ॻाल्हि उतां ई खुली। शम्स खान बहादुर तुझो तोहफ़े बिलाश करियो। बेजान खान, शम्स को रखियल दुकान ते प्लास्टिक जो गुॾो न आहे जेके तूं ख़रीद करे के सुखड़ी तौर पेश करे सघे थो। म्या मूं खान बहादुर जे दिमाग़ में जेको उनास हुयो, उन खां आगाह बि केम थो थिए। बेजार खान, शम्स को अक जी माखी न आहे जेके हर को लाहे वठे। बाक़ी ॻाल्हि रही खान बहादुर जे दिमाग़ जे खुनास जी, उहो कढणु मुंहिंजे खाॿे हथ जो कमाल आहे। तुंहिंजी हिरफत खां मां चङी तरह वाक़ुफ़ आहियां शम्स। तव्हां ॿई नाले वारा ई वॾा सरदार आहियो, पर यादि रखजांइ बेजार खान, नांग जो डंग हाथीअ खे मारे छॾींदो आहे। अड़े यार, हाणे कावड़ खे छॾ, तोसां कुझु ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं आहिनि। मूंखे ख़बर आहे त खान बहादुर खे रुख़सार वारी चुगली तो आई आहे, ऐं तुंहिंजा माण्हू 15-20 ॾींहंनि खां मुंहिंजी जासूसी करे रहिया। मतलब त गेस करे ॾे। 100%। आई एम सॉरी। आई लाइक इट। ग़लती करे आई एम सॉरी ॾाढो सुठो लफ़्ज़ कढियो अंग्रेज़। शम्सियूं सां त को राब्तो ई नथो थिए। मेरा मां त इनकलाब जी का उम्मीद ई कान्हे का। खान बहादुर बि शहरोज़ जे अचण खां पोइ मज़बूत थी वियो आहे। मूंखे इन शहरोज़ जो बिलोक करणो ई पवंदो, ठिकाणे लॻाइणो ई पवंदो। शुक्र आहे जो पहिरीं रिंग सां काल खई अथई, न त वॾो मसलो थी वञे। चांड्रो की रुखसार बेगम वरी कहिड़ो नओं नाटक सोचियो थी? छा मतलब? कहिड़ो नाटक? आउं समझी सघां थी तूं ओचितो कहिड़े मक़सद लाइ कॉल कई हूंदी। चांड्रो की समझण जी कोशिश कर, ऐं ही जेकी ताना ऐं मेहणत तूं मूंखे ॾी वठी थी न, इन्हनि जो मोट टाइम कोन्हे को। तूं मूंखां इहो त पुछ त हेतिरनि ॾींहंनि खां पोइ तूं तॾहिं फोन छो कई आहे? फरमायो, छो फोन कई अथव? SP ज़हर अलीअ खे जान जो ख़तरो आहे। अॼु या सुभाणे हुन ते हमलो थियण वारो आहे। राति बि शहरोज़ खान हुन खे मारण जी कोशिश कई हुई, पर इहे त हुनजा भाग भला जो बची वियो। मूंखे पूरो अंदाज़ो आहे, बल्कि ज़हर अली बि खान बहादुर ऐं शहरोज़ खान जी हरकतनि ऐं चालनि में चङी तरह वाक़िफ़ आहे। सो अमा दिलि जाए रखो, शहरोज़ जे सिर ते खून सवार आहे, रगो खून कंदो थो वते। खून ज़हर अली जे सिर ते बि सवार आहे।
रुगो शरोस हुन जे साम्हूं अचण जी हिम्मत करे ॾेखारे। सूबेदार के हर हाल में पूरो रिजल्ट घुर्जे। यहाँ तो वारी हमेशा वारी अधूरी मालूमात न। सर मूंखे थोरो टाइम जो खान बहादुर अॻे वांगुरु मूं ते यकीन करण लाइ तयारु न आहे। ऐं मूंखे इहो बि मालूम थियो आहे त राति मूं ते हमले जी प्लानिंग कई वई हुई। ख़ुदा बहितर ॼाणे थो सर, मूंखे उन ॻाल्हि जो इल्मु न आहे। तूं कहिड़े क़िस्म जो सूबेदार आहीं जंहिंखे इहा ख़बर नथी पए त उन जे पाछे में कहिड़ियूं बुरायूं जनम वठी रहियूं आहिनि। तो जहिड़ो सूबेदार मां पहिरियों भेरो ॾिसां पियो, जंहिंजे हद जे SSP खे मारण जूं साज़िशूं पियूं थियनि ऐं साईं जन खे ख़बर ई न आहे। अहिड़े अमल जी लापरवाही जी छो न तोखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिजे। ही भेरो माफ़ कयो सर, अॻिते अहिड़ी का बि कोताही न थींदी। सूबेदार बचल इहो तूं हमेशा चवंदो आहीं। एनीवे मूंखे खान बहादुर ऐं उन जे पुट जे बारे में मुकम्मल मालूमात घुर्जे, न घटि न वधि। सर मां पूरी कोशिशि कंदुसि, हर सूरत में मुकम्मल ॼाण मुहैया करण जी कोशिशि कंदुसि। ठीकु आहे, हाणे तूं वञी सघीं थो। पानी सीधी चाचा चाचा समर ओ मुझे पुट के मारे ना पूरो करे अल्लाह। छोरी गाल तो बुध ही जो छोटो टांडो लगो बाहर पे मुझे पुट के मारण लाए तो ॾिठो तो कोन उन्हनि खे। सोडो लट खणी गामण के सॼे गोठ जी गिटियुनि में फेराए पियो। इहो सॼो तमाशो न मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आई आहियां। हाय हाय मोइन गामण के खुटी केड़ी खयो आ जो इन खखर में वनी हथ विधो तस। माई फापुल गामण जो ना तू पंहिंजे हथ सां मथो वॾो आ। हिन चक्कर त सुतियल शी खे जगायो तस। हाणे त अल्लाह साईं खैर करे। शी ऐं सोठो ये छो नथी चवी त खान बहादुर जे वाटे बंगार वही आ ऐं मुंहिंजो पुट गामण के खणी फसायो तस। इहो सभु न त तूं साड़ में थी चई। इहो त तोखे बि ख़बर आहे त सोडो केॾो बहादुर ऐं जवान आहे। आओ ख़बर त वॾो सही अरलो जवान आहे अरे खणी दो हुजे। हा तो सां जोड़ कोन तो ठहेस। हा चाचा सां जी टंग बनी छड़ी असोडी। हां तो के भजी पेस हिकड़ी बई बाबा मारे सब तो अल्लाह साईं तो रहम कजाए। हाणे जोड़ो वधी वियो। हाणे गाल खराब थी वई। चाचा सवाल माफ कर जाए, मां लठे गामो के पोड़ा पर निभागो निकली और लठे से तो के लगी। चाचा बचा तो है ना। अब लगे थो त गोदो भजी पियो आ। कुंभर या को डॉक्टर ॾिसे त पोइ ख़बर पई। हाय अल्लाह अकबर। चाचा सवाल तू परेशान थी, मां का मोटरसाइकिल ॾिसां थो हलो था शहर डॉक्टर ॾे। अता सोडा चाचे गोथार को हड बड न भजी पियो जेस। हाँ यार तू सही तो चई। चाचा सवाल हिम्मत कर। चाचा सवाल हिम्मत कर। अल्लाह खैर कर डॉक्टर ॾे हलो था। अल्लाह खैर को अल्लाह। बाबा छा थियो तोखे? सोडा बाबा के छा थियो? अभी सोडे का छाती पुछी तुंहिंजे पी के सोडा ही लठाइया। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।